ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मूंखे मुंहिंजा शिव बाबा मुंहिंजे तन द्वारा चवनि था मूंखे मुंहिंजे ॿार बाबा चवनि था कि हाणे मां मनुष्य आत्माउनि खे ऐं हिन सृष्टि खे पावन ठाहिण। हिन दुनिया में माण्हू सोचदा आहिनि कि असां गंगा स्नान करूं या कंहिं धार्मिक स्थान ते स्नान करण सां असांजा पाप धुलजंदा आहिनि। हिन दुनिया में स्नान जो ॾाढो महत्व आहे। सोचदा आहिनि स्नान करण सां पाप धुलजी वेंदा ऐं सोचदा आहिनि मथो स्नान बि करूं लेकिन मथो बि धोऊं त पूरो स्नान मञंदा आहिनि, न त अधु स्नान मञंदा आहिनि। हाणे पहिरीं ॻाल्हि त बाबा चवनि था कि माण्हू छा चईंदा आहिनि, कॾहिं ईअं ॿुधो अथव पाप शरीर पुण्य शरीर, महान शरीर पापी शरीर ॿुधो? छा चईंदा आहिनि? पाप आत्मा पुण्य आत्मा, महान आत्मा सुठी आत्मा, ईअं ई चईंदा आहिनि। कॾहिं असां अगरि माण्हू पाप करे थो त चए न असांजे शरीर ते जेतिरा पाप चढ़िया आहिनि उहो धोई अचूं। आत्मा ते पाप चढ़िया आहिनि त धोई अचूं, ईअं छो चईंदो? अगरि असां पंहिंजी भाषा ते ध्यानु ॾियूं न त असांखे सम्झ में अची वेंदो। इहे जो ग्रंथ शास्त्र माण्हू जो ॿुधाइनि था, इहे एॾा सारा वेद उपनिषद ग्रंथ शास्त्र कहानियूं इहे ॿुधाइनि था, इहे जो एॾा सारा भक्ति गंगा हरिद्वार ते माण्हू सनानु करण थो वञे। लेकिन अगरि हिकु ॻाल्हि ते असां ध्यानु ॾियूं कि पाप आत्मा चईंदा आहियूं, पाप शरीर त चईंदा न आहियूं, त पाप केतिरे थो लॻे? आत्मा ते। अगरि तव्हां आत्मा जो पाठ पक्को करे छॾियो न, आत्मा जो आत्मा जो पी परमात्मा आहियूं, आत्मा ते ई पाप चढ़े थो, परमात्मा खे यादि करण सां ई पाप मिटंदो, त तव्हां वॾे वॾे गुरु संत सन्यासियुनि खां बि वॾा थी वेंदा। एॾा वॾा गुरु संत सन्यासी जो ग्रंथ शास्त्र पढ़नि था, तव्हांखे ॿुधाइनि था, तव्हांखे चवनि था हरिद्वार में वञो पाप धोई अचो। लेकिन अगरि तव्हां उन्हनि खां पुछो भई पाप त आत्मा ते थो लॻे, असां चऊं था पाप आत्मा पुण्य आत्मा, त हरिद्वार में असांजी आत्मा कीअं धुलजंदी? असांजे शरीर ते पाणी था विझूं न, शरीर सनानु थो करे, हुन में आत्मा त नथी सनानु करे। पुछी सघंदा आहियूं न असां, लेकिन माण्हू पुछंदा छो न आहिनि? छोकी सम्झे ई कोन्हे माण्हुनि खे। न हिन गुरु संत सन्यासियुनि खे सम्झाए, छोकी त ख़ुदि खे बि शरीर था सम्झनि, भॻवान खे बि शरीर सम्झी वेठा आहिनि। न माण्हू एॾो कुंभ जे मेले में एॾो महिनत करे वञे थो, एॾो भीड़ भाड़ में सनानु करण। अॼु माण्हू उते वञी पुछी सघंदो आहे न कि भई अगरि जेके सम्झ हूंदी त उहो त चईंदो न भई मुंहिंजी आत्मा ते पाप लॻियो आहे त कुंभ जे मेले में सनानु कंदमि त मुंहिंजो शरीर सनानु कंदो न, आत्मा थोरी धुलजंदी। समझदार माण्हू वेंदो कुंभ जे मेले में, वेंदो हरिद्वार, अहिड़ी वड़ी जगह सनानु कंदो समझदार व्यक्ति। अॼु माण्हू चए थो भॻवान खे यादि करण खां पहिरीं सनानु करो, सुठा कपिड़ा पायो, लेकिन समझदार माण्हू चईंदो न भई असांजो शरीर त ठीक, छा कुझु गंद थोरी कयो आहे। हा माण्हू लैट्रिन में वञे थो, विकार में वञे थो त सनानु करे वेंदा आहिनि, लेकिन विकार में बि वेंदो त बि त पाप त आत्मा ते चढ़ी वियो। सनानु करण सां थोरी धुलजंदी। तीवण मच्छी खाइण सां, सनानु करण सां तुंहिंजी आत्मा जे मथां त पाप चढ़ी वियो।
असांखे ख़ुद खे असांजी आत्मा ते असांखे मैल चढ़ियो आहे न, त आत्मा जो मैल कीअं उतरंदो? परमात्मा खे यादि करे। ॿियो अगरि असां परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे शुद्धि करूं था त हाणे खां असां विकार बुराइनि जी वश थी करे कर्म न करूं, न त वरी मेरी थी वेंदी आत्मा। त बाबा असांखे परमात्मा हिन सृष्टि ते असांखे इहो सम्झाइण आयो आहे कि मां हिन समय हिन सृष्टि खे ऐं मनुष्य आत्माउनि खे पावन ठाहिण आहे। इहा सृष्टि बि पतित थी वई आहे न, ॾिसो इहे तत्व जेका आहिनि, पाणी, हवा, ये सूर्य चांद जी किरणियूं, ये बि त माण्हू खे तंग थी करनि। ये बि त तत्व जेका आहिनि, सूर्य, पाणी, पृथ्वी, हवा, सभु ग्रह जेका आहिनि, ये आसमान, सभु तमो प्रधान थी विया। त असांजो पीउ परमात्मा में एतिरी शक्ति आहे कि वो सभिनि खे पावन ठाहींदो। लेकिन असां पावन कॾहिं थी सघंदासीं जॾहिं असां ख़ुद खे आत्मा सम्झंदासीं, हुनखे निराकार रूप में यादि कंदासीं। गीता में लिखियल आहे कि मूंखे तव्हां हिन ग्रंथ शास्त्र गुरुअनि द्वारा, मालाउनि द्वारा मूंखे प्राप्त न करे सघंदा। अगरि माण्हू कोई गीता ढंग सां पढ़े त गीता में सत्य आहे अटे मिसल। अटे में जीअं नमक विझंदा आहिनि न, एतिरो नमक मिसल अटे जेतिरो नमक विझंदा आहियूं ओतिरो सत्य सभु ग्रंथ शास्त्रनि में आहे। लेकिन उहो बि माण्हू सम्झे, त गीता में परमात्मा कृष्ण न आहे। ॾिसो गीता में बि लिखल आहे कि मां प्रकृति जो आधार वठी करे ईंदो आहियां, मां अजन्मो आहियां। त सम्झण माण्हू सम्झे भई कृष्ण त जन्म ते कृष्ण जी आत्मा खे त पंहिंजी प्रकृति आहे, केरु त चए मां प्रकृति जो आधार वठी ईंदो आहियां ऐं मां जॾहिं धर्म जी ग्लानी थींदी आहे। कृष्ण त ख़ुदि देवी देवता धर्म जो हुयो, त उहो त हुन ई धर्म जो हुयो, त हुनजे धर्म जी बि ग्लानी थी हूंदी, तॾहिं ॿियो कोई आयो हूंदो जे वरी खां धर्म स्थापन कयो हूंदो। त माण्हू सम्झी करे नथो पढ़े न कोई ॻाल्हि, सिर्फ़ नेम तो पूरो करे। यहाँ भी असांखे पढ़णो आहे, ये ॿुधणो आहे, ये ॾिसणो आहे, लेकिन अर्थ सम्झी करे अगरि कोई माण्हू जीवन में हले त उहा आत्मा पुण्य थींदी वेंदी आहे। हिन समय आत्मा ते पाप चढ़ल आहे। तव्हां कॾहिं ध्यानु ॾिनो कि असां चऊं था पाप आत्मा पुण्य आत्मा, त तव्हां कॾहिं ख़ुदि खे आत्मा सम्झो था? चऊं था मुंहिंजी आत्मा लाइ छा पाप कया अथई। तव्हां जॾहिं चओ था आत्मा शरीर छॾे छॾियईं, जॾहिं चओ था एतिरे महीननि खां पोइ आत्मा गर्भ में प्रवेश कंदी आहे, कॾहिं तव्हां ध्यानु ॾिनो तुंहिंजी आत्मा किथे रहंदी आहे, कीअं कमु कंदी आहे, आत्मा ते पाप कीअं चढ़ंदा आहिनि, आत्मा ते पाप चढ़नि था त मां हुनखे कीअं साफ़ करां। अहिड़ो कहिड़ो स्नान आहे जिसमें मां पंहिंजी आत्मा खे शुद्धि करे सघे। छोकी असांजे मस्तक में हिते जिते असां बिंदी लॻायूं न, हिते असांजी आत्मा विराजमान हूंदी आहे भिकुटी जे विच में। असांजी आत्मा असांखे नज़र न ईंदी आहे, लेकिन हिते वेही करे उहो शरीर द्वारा कर्म कंदी आहे, शरीर खां कमु कराईंदी आहे। पोइ जेको बि कमु कराईंदी अगरि ग़लति थी वेंदो त हुन ते पाप चढ़ी वेंदो। हुनखे साफ़ करण लाइ तुंहिंजी आत्मा नथी ॾेखारे वेंदे। ऐं असां चऊं था परम पिता परमात्मा, त असां हिन ॿ ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियूं। मां चवां थी पाप आत्मा मतिलबु मुंहिंजी आत्मा ते पाप चढ़ल आहे, ऐं आत्मा जो पीउ असां चऊं था परम पिता परमात्मा, उचे स्थान ते रहण वारी आत्मा ई आहे। त ज़रूर हुनखे यादि करण सां ई मुंहिंजी आत्मा जा पाप धुलजंदा, मां आत्मा स्वच्छ थींदमि, पावन थींदमि। त परम पिता परमात्मा मतलब परे से परे रहण वारी आत्मा, ऊंची आत्मा है न।
मतलब हुनजो कोई देह कोन अथसि, तॾहिं त हुनजो नाम ईअं आहे न। त जॾहिं मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु भ्रुकुटी जे विच में नज़र नथी अचां त मुंहिंजो पीउ बि अहिड़ो ई हूंदो न। त हुनखे ओड़े रीति यादि रखणो आहे। बस हुनखे बि निराकार ज्योतिर्बिंदु जे रूप में यादि करे पंहिंजी आत्मा ते परमात्मा खां किरनियूं अचनि त मुंहिंजी आत्मा स्वच्छ थींदी वेंदी। बस असांखे परमात्मा खे निराकार रूप में यादि करणो। बस मां आत्मा आहियां, हुनखे यादि थी करो, हुन सां ॻाल्हियूं करो, हुनजी महिमा गीत ॻायो, हुनजा ज्ञान ॿुधो, हुनजा भजन कीर्तन करो, लेकिन स्मृति सां करो कि उहो मुंहिंजो पीउ आहे। हुनखे यादि करण सां मुंहिंजी आत्मा शुद्ध थी थींदी वञे, मुंहिंजी आत्मा मां मैल उतरदी थी वञे, मां आत्मा पवित्र आत्मा थी थींदी वञे, मां आत्मा पवित्र आत्मा थी थींदी वञे, शुद्ध आत्मा थी थींदी वञे, मां आत्मा पावन थी थींदी वञे। त ॾिसो केॾो सहज तरीक़ो आहे, घर वेठे। ॾिसो माण्हुनि खे दुख छो थो थिए? अॼु पहिरियों त माण्हू भॻवान खे छो थो मञे? छो जी दुख आहे त असांखे कारण पतो लॻे भई मूंखे दुख छो आहे। त दुख छो आहे? अॼु तव्हां अगरि कंहिंखे उल्टो सुल्टो चयो, हुनखे चयो त हुन बि तव्हांखे चई त तव्हांखे दुख थी वियो, भई हिन बि मूंखे चई, लेकिन तव्हां बि त चयो। पर तव्हां चईंदो मां त वॾी आहियां, मां त चई सघंदी आहियां, इहो मूंखे उल्टो छो थो चए? त दुख छो थियो तव्हांखे? छो जो तव्हां बि हुनखे चयो, हुन बि तव्हांखे चई, हिन करे थियो न। हाणे इहो दुख पाठ करण सां दूर थी वेंदो? इहो दुख कीअं दूर थींदो? जॾहिं तव्हां बि पंहिंजी भाषा ठीकु करो, तव्हां बि ॻाल्हायो सुठो, तव्हां बि मिठो ॻाल्हायो, ऐं उहा आत्मा बि जॾहिं तव्हांखे सिधो जवाब ॾे, सुठी रीति जवाब ॾे, पोइ दुख थींदो ई न। पोइ तव्हां पाठ कंदव। अॼु माण्हू जे जीवन में दुख आहे, इन करे माण्हू भॻवान खे यादि थो करे। जंहिं ॾींहुं तव्हांजे घर में ख़ुशी हूंदी आहे, प्रोग्राम हूंदो आहे, बर्थडे पार्टी हूंदी आहे, शादियूं हूंदियूं आहिनि, त उन समय भले माण्हू भॻवान खे यादि कंदा, लेकिन वो तो सिर्फ़ वो पंडित वंडित जेको हूंदो शादी, वो भॻवान खे यादि कंदो, भई माण्हू सभु चई सघंदा। लेकिन मन में त ख़ुशी रहंदी आहे, भॻवान थोरी यादि ईंदो, नाम जो चईंदे। भले हिकु ॿ ॼणो घर में भई बाक़ी सभु थोरी कंदा आहिनि। त असां ख़ुशी में कॾहिं भॻवान खे यादि ई न कंदा आहियूं। असां सुख में कॾहिं भॻवान खे यादि ई न कंदा आहियूं, छो भॻवान दुख हरता सुख करता है न, हुनजी सुख जी समय यादि ई न थी सघी। जॾहिं आत्मा खे दुख थींदो न, हाणे तव्हां ॾिसो तव्हांजे जीवन में दुख छो छो आहे? अगरि तव्हांजे घर में ॿार नथा मञनि त दुख हूंदो आहे, तव्हांजे घर में तव्हांजो शरीर बीमार त दुख, पैसे जी कमी जे कारण दुख माण्हू खे, पैसो आहे त बि दुख, घर में माण्हू हिक ॿिए सां ठवनि न, चाहे ॿार चाहे कोई, हिक ॿिए सां ठवनि न। ॿियो दुख कहिड़ो हूंदो आहे? इहे टीवी सीरियल माण्हू ॾिसंदा, उन्हनि जो दुख, फलानी टीवी सीरियल में ईअं थींदो न, मतलब रोइण जे सीन ते बि माण्हू तव्हांखे रुआरे ॾे, वो बि दुख त थियो न। त तव्हां वटि दुख घटि था हुजो, इहे टीवी ॾिसी करे दुख ॿियो वठो था पंहिंजे जीवन में। पर ॾिसो इहे सभु दुख तव्हांखे आहिनि। हाणे इहे दुखनि जो उपाय तव्हांखे पाठ में मिली सघंदो आहे छा? तव्हांखे सत्संग कीर्तन टिकाणो मंदिर वञण सां तव्हांजो इहो दुख दूर थी वेंदो? तव्हांजे घर में कोई ठहे नथो त तव्हां पाठ करो त तव्हांजो दुख दूर थी वेंदो, सभु ठहण लॻी वेंदो। हिक ॿिए जो संस्कार सुधारंदो त ठहींदा। सभिनि खे अगरि घर में कोई नथो ठहे हिक ॿिए सां, त सभिनि खे पंहिंजी पंहिंजी कमी जेकी बि आहे, जेका बि अवगुण आहिनि, जेका बि बुरा संस्कार आहिनि, हुननि खे जाचो, भई मुंहिंजी हिननि सभिनि सां छो थी ठहे, उहो ॻाल्हि मां छॾे छॾां।
अगर रहणो आहे घर में सुख शांति। हाणे कोई चए न मां त न छॾंदमि, उहो बि चए न मां त ईअं ई रही। त चार ॼणा घर में अगर चारई चवनि असां पंहिंजे पाण खे सुधारदासीं न, त तव्हां केतिरा बि पाठ पढ़ो, केतिरा बि गंगा स्नान करो, केतिरा बि जपजी साहिब सुखमनी पढ़ो, तव्हांजे घर में सुख ईंदो? पोइ चईंदा आहिनि जॾहिं भॻवान सदबुद्धि ॾे। त भॻवान हाणे समझ जी ॻाल्हि आहे, पंहिंजे संस्कारनि खे चेंज करो। घर में रहणो आहे त न त चारई अलॻि अलॻि रहो, वरी अलॻि अलॻि कमरो करो, अलॻि अलॻि खाओ पीओ मस्त रहो। त हिन में भॻवान त कुझु बि न, पर भॻवान चए थो मां त तव्हांखे सम्झ ॾियां थो, शक्ति ॾियां थो, त पाठ न करे हीअं भॻवान खे तो हे भॻवान मूंखे शक्ति ॾे ताकि मां पंहिंजे संस्कार चेंज करा, ताकि मां घर में सभिनि सां मिली जुली करे रहां। पर संस्कार के परिवर्तन करण लाइ तव्हांखे पाठ में छा शिक्षा मिले थी, उहा जाच। पंहिंजे पाण खे सुधारण जे लाइ पहिरियों त चेक करो तव्हांजे जीवन में दुख छो आहे, पोइ हुनखे ख़तम करण जे लाइ मूंखे हिन पाठ में छा लाइन मिले थी, उहा पढ़दे पढ़दे तव्हांखे सम्झ में अची वेंदो कि हा भई मुंहिंजो जो दुख आहे न, मुंहिंजी जो आदत आहे उहो हीअं सुधरंदी। पोइ हुनखे जीवन में अपनायो, पोइ तव्हांजो जेकी बि ॻाल्हि जे कारण दुख आहे उहो तव्हां अपनाईंदव त उहो दुख ख़तम थी वेंदो। हिन रीति भॻवान खे यादि करो, हुननि जा पाठ पढ़ो, सत्संग कीर्तन ॿुधो न, बाक़ी रोज़ रोज़ उहो ई पढ़ो था, उहो ई करो था, लेकिन दुख छो थो दूर थिए? छोजी असां ॼाणियो ई न आहे कि हिकु त असांखे पतो न आहे दुख कंहिंखे थो थिए, दुख असांजी आत्मा खे थो थिए। ॿियो असांखे पतो ई न आहे कि दुख छो थो थिए। भई दुख थिए थो छोजी मुंहिंजी आदत ई अहिड़ी आहे, मां पंहिंजे पाण खे सुधारा नथी। हाणे कंहिंजी ज्यादा ॻाल्हाइण जी आदत हूंदी, उल्टो सुल्टो ॻाल्हाइण जी आदत हूंदी, उहो रोज़ ज्यादा ॻाल्हाईंदो, रोज़ उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदो, माण्हुनि जी गारी बि ॿुधंदो, मार बि खाईंदो, त रोज़ दुखी थी करे रोई करे सुम्हंदो। रोज़ सुबुह जो भॻवान खे यादि करे, भॻवान जो सत्संग कीर्तन करे, उते मुंहिंजो दुख दूर ई नथो थिए। अरे तव्हां पंहिंजो ज्यादा ॻाल्हाइण, उल्टो सुल्टो ॻाल्हाइण छॾो त दुख दूर थी वेंदो। हिन में भॻवान थोड़ी, भॻवान वटि त शरीर ई न आहे। चलो भॻवान वटि शरीर बि हूंदो त बि तव्हांखे सम्झाईंदो, पर तव्हां सम्झो ई नथा। वो तो तव्हांखे माण्हू बि चवनि था न ज्यादा न ॻाल्हायो, उल्टो सुल्टो न ॻाल्हायो, पर तव्हां सम्झो ई नथा। त तव्हांखे छा खपे? शक्ति खपे। तव्हांखे शक्ति खपे, सम्झ खपे। सम्झ बि आहे तव्हां में, मूंखे ज्यादा न ॻाल्हाइणो, उल्टो सुल्टो न ॻाल्हाइणो आहे, हिन करे, लेकिन तव्हां पंहिंजे पाण खे चेंज नथा करे सघो, तव्हां हेठि नथा झुकी सघो। तव्हां चओ था न मां सही आहियां, त हेठि झुकण लाइ, पंहिंजे पाण खे सुधारण लाइ शक्ति खपे। त तव्हां परमात्मा खे यादि करे हुनखे चओ कि मुंहिंजो इहे ज्यादा ॻाल्हाइण जो संस्कार ख़तम थी वञे, इन जे लाइ मां तव्हांखे यादि थो करां, मूंखे शक्ति ॾियो। मुंहिंजो उल्टो सुल्टो ॻाल्हाइण जो संस्कार ख़तम थी वञे, मां तव्हांखे यादि थो करां, शक्ति ॾियो। परमात्मा त असांजो पीउ आहे, तव्हां हुनखे चवंदव बि न, तव्हांखे घुरण जी ज़रूरत न पवंदी, उहो आपे ई तव्हांखे ॾेई छॾींदो। लेकिन पहिरियों तव्हां मञो। अॼु माण्हू खे पंहिंजी ग़लती पतो आहे, वो छा थो करे? वो भॻवान खे यादि करे थो, अमृत वेला पाठ करे थो, हुनजे नाम जो पाठ थो करे, जाप थो जपे, लेकिन वो परमात्मा खे यादि करे हुनखां उहो शक्ति नथो वठे। वो हुनखे चए नथो कि मूंखे ज्यादा ॻाल्हाइण जी आदत आहे, हिन करे मूंखे रोज़ रोज़ दुख थो थिए, तव्हां मुंहिंजो इहे संस्कार वठी वठो, हाणे हाणे ख़तम करो। ईअं असांखे भॻवान खे यादि करणो आहे, पंहिंजी आत्मा जी बि परमात्मा खे यादि करणो आहे। बाक़ी इहे जेका माण्हू व्रत जप तीर्थ था करनि,
छा फ़ाइदो? कुछ फ़ाइदो आहे त तव्हां तीर्थनि ते वञी करे भॻवान खे चईंदो त परमात्मा त मथे वेठो आहे, तव्हां घर वेठे पंहिंजे जीवन में, असांजे जीवन में दुख छो आहे? सम्झो कंहिंजे शरीर में रोज़ तकलीफ़ थी थिए, इन करे दुख आहे, त परमात्मा खे यादि करो, लेकिन चओ मुंहिंजे शरीर में ये तकलीफ़ आहे। पंहिंजे खाइण पीअण ते चेक करो, माण्हू खे रोज़ रोज़ कोई न कोई तकलीफ़ थी थिए त कुझु त खाइण पीअण में तकलीफ़ हूंदी न। अॼुकल्ह मां डॉक्टर बि परहेज़ ॿुधाईंदा आहिनि, हाणे तव्हां परहेज़ न करो त तव्हांजो शरीर बीमार थींदो ई थी। पोइ त भॻवान खे चओ हे भॻवान मूंखे इहा बीमारी थी, त भॻवान बि चईंदो न ये चीज न खा न। भॻवान कोई ईअं थोरी आहे की उहो तव्हांजे, परमात्मा जो त इलाही ॿार आहिनि, परमात्मा जो ये शरीर त प्रकृति आहे, भई जेकी चीज हाणे जेकी मशीन आहे असां हुनखे जीअं चाहियूं हलाए सघंदा आहियूं, उहा असांखे जो कमु करणो आहे, मतिलबु सम्झो की ॾुध ठाहिण जी मशीन, हाणे त चवंदा मां हिन सां मसाला पीसे सघंदा छा? टुटी पवंदी न, ख़राब थी वेंदी न। हाणे ॾुध त पाणी जो हूंदो आहे, हुनखे त फटाफट उहा विलोड़े छॾंदी उहा मशीन। हाणे हुन मशीन सां तव्हां मसाला खे पीसंदव त ख़राब थींदी न थींदी? त पोइ चओ हे भॻवान हिन सां ॾिसो मसाला न त कुटजनि, ख़राब थी। त माण्हू बि चईंदा न हिन में भॻवान छा करे, हाणे उहो ॾुध जे लाइ आहे त तव्हां मसाला छो था कुटो? हाणे जॾहिं तव्हांजे शरीर में कोई चीज सूट नथी थिए त ॿियूं चीजूं खाओ न, जरूरी थोड़ी उहे ई चीज खायां। इच्छा थी थिए, इच्छा त हाणे इच्छा खे ख़तम करण जी शक्ति परमात्मा ॾींदो। मूंखे इच्छा थी थिए, ये इच्छा मुंहिंजी ख़तम थी वई, हुनजे लाइ परमात्मा असांखे शक्ति ॾींदो। त भॻवान असांखे शक्ति ॾींदो, लेकिन कॾहिं ॾींदो? जॾहिं असां हुनखे खुदि खे जाचे करे हुनखे ॿुधाईंदासीं तॾहिं त शक्ति ॾींदो न। हाणे तव्हांजो ॿार तव्हांखे कुझु ॿुधाए ई न, पोइ तव्हां हुनजी मदद करे सघंदव? सिर्फ़ु ईअं ई करे मम्मी पापा बस, तव्हांखे ॿुधाए ई न की मूंखे ये तकलीफ़ आहे, ये चीज खपे, त ॿार बि चईंदो मुंहिंजे मम्मी पापा मदद ई नथो करे, त माउ पीउ बि चईंदो न असांखे छा पतो, तूं ॿुधाई थोड़ी। त परमात्मा बि चए थो तव्हां त मूंखे कुझु ॿुधायो ई न था, लेकिन मुंहिंजे नाम जा सत्संग कीर्तन भजन करो था। जी न, इहे त उहा ई ॻाल्हि थी वई न, जीअं माउ पीउ घर में आहे, ॿार रोज अचे थो, माउ पीउ सां मिले थो, बस सभु हुनजे माउ पीउ जेको चए थो उहो त ॿुधे नथो, पंहिंजो जो बि आहे उहो माउ पीउ जा गुणगान करे थो, मुंहिंजो माउ पीउ ॾिसो आहे, हीअं कंदो आहे, हीअं कंदो आहे, हीअं कंदो आहे, ख़ुदि जी कोई ॻाल्हि ॿुधाए ई नथो, न उन्हनि जी ॿुधे। भॻवान खे त मूर्ति में विहारे रखियो अथनि, जबकि उहो त मथे वेठो आहे, बसि हुननि जे नाम जा तव्हां भजन कीर्तन करो था, लेकिन सम्झो नथा, हुनखे यादि नथा करो, उहो असांखे छा चइण चाहींदो आहे उहो सभु सम्झूं नथा। इन करे बाबा चए थो हाणे दुख जो बि आहे न तव्हांखे हुनजो कारण जाचो कि मुंहिंजे जीवन में इहो दुख छो आहे, ऐं हुन जो कारण जाचे करे पंहिंजे अंदर जो असांजे स्वभाव संस्कारनि में जो गड़बड़ी आहे जंहिंजे कारण असांखे रोज रोज दुख थिए थो, तव्हां रोज रोज कंहिंजे मथां चिल्लायो था, उल्टो सुल्टो चओ था, तव्हां रोज रोज जो दुख ॾिसो था, हुनजो कारण छा आहे? तव्हां रोज रोज हिकु ई ॻाल्हि पकड़े वेठा आहियो, और साम्हूं वारो बि हिकु ई ॻाल्हि पकड़े वेठो। अगरि उहो ॻाल्हि न थिए त छा थींदो?
भई त चईंदो न ईअं न कंदो, उहो नथो करे, तव्हां करे छॾियो। कंहिंखे त झुकणो पवंदो न, लेकिन ख़ुशी ख़ुशी सां करो। अगर वो कम न करो त हले त न करो, कम से कम जीवन में शांति त रहंदी। असां हिन दुनिया में शांति सां रहणा आहियूं न, ख़ुशी सां रहणा आहियूं। लेकिन अगर तव्हां रोज रोज कंहिं ॻाल्हि जे लाइ चिल्लायो था, ईअं था करो, त हिते असांजी काथे इच्छा हूंदी कि असां ईअं करूं। लेकिन अगर वो पॉसिबल नथो थिए, शांति सां करो, सुठी रीति करो त ठीक है। लेकिन रोज रोज लड़ाई झगड़ो करे, सीना चपटी करे, माण्हू सां माण्हू खीचे थो, अॼु माण्हू हिक ॿिए जी चीजूं खीचे थो, त खीचण मतलब वो रक्त बराबर थी वेंदो। खीचाताणी न करो, सहज जो बि थींदो आहे न उहो ॾाढो सुठो थींदो। बाक़ी जबरदस्ती तव्हां कंहिंखां कम कराईंदव, कोई कम कंदव, खिटखिट करे, हिक ॿिए खे परेशान करे, त उहो कम भले पूरो थिए लेकिन सक्सेस न वेंदो। उहो कम सां माण्हुनि खे ख़ुशी न थींदी। तंहिं करे खुद बि शांति सां रहो, जाचो असांजे जीवन में दुख छो आहे, उन दुख जे कारण खे खत्म करण लाइ परमात्मा जो ज्ञान ॿुधो, उनखे यादि करो। बाक़ी रोज रोज ईअं माण्हू उथे थो, पाठ थो करे, स्नान थो करे, आरतियूं थो करे, भजन कीर्तन थो करे, लेकिन जीवन में परिवर्तन न आहे। उनजो कारण छा आहे? छो जे असां खुद खे परिवर्तन नथा करूं। भगवान थोड़ी कंदो असांखे परिवर्तन, त अंत में धर्मराज असांखे सजा ॾींदो। भगवान त असांखे सम्झ ॾींदो न। अॼु तव्हां बि ॿारनि खे सम्झ ॾींदव न, ॿार परिवर्तन थियनि त खुद ई ॾींदा न, मां तव्हां थोड़ी कंदव हुनखे, करणो त खुद ई पवंदो न हुनखे। त पूरी परमात्मा बि चए थो मां त तव्हांखे सम्झ थो ॾियां, शक्ति थो ॾियां, करणो न करणो तव्हांजो कमु। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे त्याग और तपस्या जे सहयोग सां सेवा में सफलता प्राप्त करण वारा निरंतर तपस्वी मूर्त। बाबा चवनि था सेवा अर्थात कोई भी असां कमु करूं था न, हुनमें हिकु त मापन जो त्याग करो, ॿियो तपस्या करो अर्थात कर्म कंदे हुए परमात्मा खे यादि करो। सुबुह खां राति ताईं कोई भी कर्म करो था त मां जी जॻह चओ मूंखे बाबा परमात्मा कराए। ऐं तपस्या कहिड़ी करो? परमात्मा खे यादि करण जी। खुद की आत्मा समझी परमात्मा खे यादि करे करे हर कर्म कंदव न, त हिन सां समझ जीवन में सफलता असांखे मिलंदी, असांखे परमात्मा जो सहयोग मिलंदो। त हर कम असांजो सुठो थिए, हिन जे लाइ हिकु त मापन जो त्याग करो, बाबा मूंखां कराए थो, ॿियो सदा यादि रखो कि मां आत्मा पंहिंजे पीउ परमात्मा सां गॾु कमु थी करां। स्लोगन है नम्रता और धैर्यता जी शक्ति सां क्रोध अग्नि खे शांत करो। अगरि तव्हांखे क्रोध ईंदो आहे त हाणे असां में खुद में है न नम्रता जी शक्ति धारण करो। नम्र मतलब खुद खे नरम ठाहियो, कठोर न, पक्को न ठाहियो। समय अनुसार, व्यक्ति अनुसार पंहिंजे पाण खे चेंज करण सिखो। माण्हू खे क्रोध ईंदो आहे छो जो खुद खे चेंज न करे सघो। ईंदो न मां जो चवां तो उअं ई करो। ॿियो जीवन में धैर्यता धारण करो। जल्दी जल्दी वारो माण्हू बि क्रोध कंदो आहे न,
क्रोध खे समाप्त करण लाइ हिकु त नम्र ठहो, समय अनुसार पंहिंजे स्वभाव संस्कार खे चेंज करो, मर्यादा इनमें रही करे। ॿियो सदा जीवन में धैर्यता धारण करो। अलाए माण्हुनि खे काॾे वञिणो, सुबुह राति ताईं जल्दी 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 अलाए काॾे वञिणो, काॾे असां त मथां खां हिन सृष्टि ते खेल खेॾण आया आहियूं। पंहिंजो खेल खेॾो, टाइम ते उथो, टाइम ते सुम्हो, टाइम ते सभु कम करो, ख़ुशी ख़ुशी सां खेल खेॾो त जीवन में असां आराम सां खेल खेॾे सघंदा आहियूं। ये माण्हू अलाए छा मन में सोचे थो, बुद्धि में अलाए काथे काथे बुद्धि बजे थी, जल्दी 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 अलाए जल्दी जल्दी काॾे वञो। शांति सां रोटी खाओ, शांति सां पढ़ाई करो, शांति सां धंधो करो, गृहस्थी हलायो। जल्दी जल्दी काॾे वञिणो आहे, हिन दुनिया में ई त रहणो आहे न, खेॾणो आहे। त धैर्यता धारण करो तो क्रोध आपे ही शांत थी वेंदो। थोरो समय सॼे ॾींहं में 5 मिंट 10 मिंट खुद खे ॾियो। हुन समय कोई पाठ आदि न पढ़ो, कोई मालायूं आदि न जपो, कोई भगवान जो नाम न जपो, खुद खे आत्मा समझी परमात्मा सां ॻाल्हियूं करो। थोरो समय पंहिंजे पाण खे ॾियो, परमात्मा खे यादि करे हुन सां वञी में ॻाल्हियूं करो। छोकी माण्हू सोचे भई भगवान खे यादि करण मतिलबु हथ में कुझु न कुझु खणी ईंदा, मालायूं पाठ साम्हूं मूर्तियूं न। काथे बि जॾहिं सॼे ॾींहं में तव्हां हिकदमि शांत आहियो त मन ई मन में परमात्मा सां ॻाल्हियूं करो त तव्हांजो मन शांत थी वेंदो, त तव्हांजो जीवन ॾाढो सुठो थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।